छा मसलो आहे? साईं मसलो इहो आहे कि राति 11:30 बजे असां गाॾियूं खीरारियूं खसी वियूं आहिनि। उन खां बाद में असां इतला ते पहुतासीं, कुता घुरायासीं, पहिरियों खणी हलियो, हद ते पहुतासीं। उन खां बाद में कुतो ॿुधे पहुतो, अमरा जो गिरफ़्तार करे आया आहिनि। हिकिड़ो उहो जेको असां महिल हुयो। उन खां बाद में SHO को बि हिसाब किताब कोन थो वठे। SHM थाणे जो सतार मला नालो अथसि, जेको माना ॿुधे ई कोन थो, हले ई कोन थो, नरेट थो करे। पोइ अलाए हुन धुर खां पैसा अथसि, अलाए छा बि कोई अथसि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शहीद मखदूम बिलावल थाने भरिसां इंडस हाईवे ते ॾोहारनि जो राज, टे मोटरसाइकिलूं फुर, मुज़ाहमत ते वापारी ज़ख़्मी, वाक़े ख़िलाफ़ धरणो ऐं एहतिजाज। गुज़िरियल राति दादूअ मां खीर विकिरो करे वापसि मोटंदड़ खीर जे टे वापारनि खे मखदूम बिलावल थाने जे भरिसां इंडस हाईवे ते बीठल 11 हथियारबंदनि रोके यर्गमाल बणाए खां 20,000 खां वधीक रोक रक़म, मोबाइल फोनियूं ऐं टे मोटरसाइकिलूं फुर करे बाद में मज़ाहमत ते वापारनि खे ज़ख़्मी करे फरार थी विया। फुर मुतासिर खीर जा वापारी मोहम्मद इब्राहिम पंवर, सोबत खान पंवर ऐं अब्दुल रज़ाक पंवर ॻोठ याकूब पंवर जा रवासी ॿुधाए पिया वञनि। फुर वाक़े खां पोइ खीर जे वापारनि वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी एहतिजाज कंदे ॿुधायो त मखदूम बिलावल थाणो सॾ पंध ते हुजण बावजूद पुलिस वक़्त सिर न पहुची सघी, जंहिंजे नतीजे में फुर करे आसानी सां फरार थी विया। हिननि इहो बि चयो त इंडस हाईवे हुजण बावजूद रोड ते पुलिस जो को बि गश्त वग़ैरह न आहे। सख़्त एहतिजाज खां पोइ मखदूम बिलावल थाणे जी पुलिस धरणे वारे हंधि पहुची फुर मुतासिरनि सां गॾिजी पहिरीं कुतनि जी मदद सां ॾोहारनि जो पेरो खणी शक जे बुनियाद ते 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदायत सिंह दादू। रात जो रोज़ी वारा माण्हू असांखे सफ़ा हिननि माना जेको आहे तंग कयो आहे। पुलिस हुननि खे चवे नथी। पुलिस जे हथ में जेको आहे ॾोह थियो आहे, थाणो भरिसां आहे, सम्झे। माना